ज़हनी बीमारियुनि यानी डिप्रेशन जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। इंसानी सिहत ते कमु कंदड़ आलमी इदारे तरफ़ां पंहिंजे रिपोर्ट में उहो इंकशाफ कयो वियो आहे त दुनिया जे वॾनि शहरनि जहिड़ो न्यूयॉर्क, लंडन, बेजिंग, शंघाई, मुंबई, कराची, लाहौर तोड़े ॿियनि शहरनि में ज़हनी बीमारियूं वॾे तेज़ीअ सां फैलिजी रहियूं आहिनि। ज़हनी बीमारियुनि जे माहिरनि जो चवणु आहे त हीअ हिकु वधंदड़ बीमारी आहे जेका 2030 ताईं आम थी वेंदी। उन करे आलमी तंज़ीमुनि तोड़े हुकूमत खे उपाउ वठणु घुरिजनि। डिप्रेशन वारी बीमारी जा केतिरा ई सबब ॿुधाया पिया वञनि, जंहिंमें समाज जो नामुनासिब रवैयो, घरेलू परेशानी, गुरबत, बदहाली, हुकूमती पॉलिसियूं, नामुनासिब शहरी निज़ाम, आफ़तूं, मशीनी ज़िंदगी, तफ़रीह जा मौक़ा घटि हुजणु सभु गॾोगॾु हिकु अहम सबबु बेरोज़गारी बि ॿुधाई पई वञे। अॼुकल्ह जेके एम्प्लॉइज़ आहिनि उन्हनि खे जेके ज़हनी दबाव आहे, उन्हनि खे जेको डिप्रेशन आहे, कुझु अहिड़ा आहिनि जिन खे जेको आहिनि सो ज़हनी बीमारियूं आहिनि, कुझु अहिड़ा आहिनि जिन खे ज़हनी बीमारियूं प्रीडिस्पोज़ कनि थियूं। प्रीडिस्पोज़ करणु माना पहिरीं खां जिस्म जे अंदरि मौजूदु हूंदियूं आहिनि कंहिं न कंहिं हवाले सां, पर पोइ वरी का अहिड़ी रंजिश, अहिड़ी स्ट्रेस, अहिड़ो दबाव जेको उन्हनि जे ज़हनी बीमारी खे उभारे ॿाहिरि कढी थो अचे। डिप्रेशन पूरी दुनिया में 2030 ताईं ॿिए नंबर ते अची वेंदी ऐं तमामु वॾी हानिकार बीमारी। ज़हनी बीमारियुनि खे मुंहुं ॾींदड़ शहरियुनि जो चवणु आहे त बेरोज़गारी ऐं घटि आमदनी बि हिन बीमारी जो हिकु अहम जुज़ आहे। जॾहिं मज़दूर खे नथी मिले त हुनजी तमामु कैफ़ियत जेका आहे ख़राबु आहे। ज़हनी मरीज़ थींदा वञनि ऐं हज़ारे मुश्किलातूं उन लाइ पैदा थी थियनि। पोइ कंहिं न कंहिं उलझन में माना वरितल आहे वीचारो। ज़हनी बीमारियुनि जे माहिरनि जो चवणु आहे त डिप्रेशन जी बीमारी 2030 ताईं आम थी सघे थी। उन करे उन ते कंट्रोल कयो वञे त जीअं हीअ बीमारी घटिजी सघे। कैमरामैन नसीब रिंदा सां गॾु गुलाम फरीद लाखो, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।